अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। गडियल अपोजिशन जो सूमर ते बेएतमादी रिथ पेश न थियण जी सूरत में ऐवान अंदर धरने जो ऐलान। सूमर ते अदम एतमाद पेश न थी त पोइ ॾिसूं था त तव्हां OIC कॉन्फ्रेंस कीअं था कयो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हुकूमत के चिताव। संदस चवण आहे त स्पीकर आइन न तोड़े। इमरान खान के चवां थो त रांदीगर आहे, रांदीगरी रहे। तहरीक इंसाफ की हुकूमत खत्म थी चुकी आहे। असां जमहूरियत की बहाली ॾांहुं वधी रहिया आहियूं। शहबाज शरीफ चयो आहे त स्पीकर सूमर ते इजलास न सॾायो त असां ऐवान अंदर धरणे ते मजबूर थी वेंदासीं। स्पीकर होश मां कम वठे, आइन तोड़ण की कोशिश का पासो करे ऐं वज़ीर आज़म जो सहूलतकार न बणिजे। मौलाना फजलुर रहमान चयो आहे त 10 लख त छॾियो, 172 मेंबर वठी अचनि त वॾी ॻाल्हि थींदी। नाअहल ऐं नाजाइज़ हुक्मरान मंतकी अंजाम ताईं पहुचंदा। अख्तर मेंगल चयो आहे त वज़ीर आज़म क्लीन बोल्ड या रन आउट न हिट विकेट थींदो। अपोजिशन बेएतमादी रिथ आणे जबरदस्त कम कयो। नाराज मेंबर वापस अची वेंदा। ज़मीर फरोशी ते क़ौम जी कावड़ ॾिसी रहियो आहियां। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त काल सदन कारकुन थोरो जज़्बाती थी विया हुआ। कारकुन पुरअमन एहतजाज कनि। माण्हुनि खे ख़रीद करण जी मंडी लॻल आहे। हुननि सियासत में अची पैसो ठाहिण सिखियो आहे। हीअ चोरी जो पैसो अवाम जो ई आहे। अवाम 27 मार्च ते ॿुधाईंदो त हू कंहिं सां गॾु आहिनि। सिंध हाउस में थियल वाक़ियो अफ़सोसनाक आहे। सिंध हाउस ते जेको कुछ थियो ठीक न थियो। असां खे परवाह नाहे त छा थी रहियो आहे। आइन ते अमल दरामद लाइ हिते वेठा आहियूं। सुप्रीम कोर्ट बेएतमादी जी रिथ ऐं सियासी अमल में मुदाख़लत न कंदी। आइन जे आर्टिकल 95 तहत बेएतमादी जी तहरीक जारी रखण घुर्जे। बेएतमादी जी रिथ ते वोटिंग वारे ॾींहुं मुल्क में इम्कानी टकराव बाबत सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल चयो आहे त सियासी अमल आइन ऐं कानून तहत थियण घुर्जे। अवामी मिल्कियत ऐं क़ौमी इदारनि खे ख़तरो आहे। मेंबरनि ऐं इदारनि खे आइन मूजिब तहफ़ुज़ ॾिनो वञे। उम्मीद आहे त समूरियूं सियासी पार्टियूं तहमुल जो मुज़ाहिरो कंदियूं। सुप्रीम कोर्ट IG इस्लामाबाद खे कानून मूजिब कार्रवाई करण ऐं सूमर ताईं रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर खे नोटिस जारी करे छॾिया। शतरंज भी असां वटि आहे, चाल भी असां वटि आहे। इमरान खान का सवाइ पाकिस्तान की सियासत मुकम्मल न आहे। सुध समाज वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोजिशन के ख़बर न हुई त रस्ते में केतिरियूं ॾुखियायूं ईंदियूं। पुरअमन एहतजाज कंदड़ संदन हीरो आहिनि। 24 कलाकनि में इत्तेहादियुनि जो फ़ैसिलो साम्हूं अची वेंदो। फवाद चौधरी मूजिब कुछ बाग़ी मेंबरनि जा माइट संदन आज़ादी जो मुतालबो करे रहिया आहिनि। सिंध हाउस में जेको कुछ थियो उहो सुठो नाहे। इमरान खान के ब्लैकमेल नथो करे सघिजे। पहिरियां इमरान खान जो नालो वठनि था, पोइ लोटा बणिजी वञनि था। तहरीक इंसाफ की क़यादत पारां बाग़ी मेंबरनि खे शोकास नोटिस जारी करे छॾिया। बाग़ी मेंबरनि खे पार्टी चेयरमैन इमरान खान अॻियां पेश थियण जी हिदायत। असद उमर जी सही सां राजा रियाज़, नूर आलम खान, अहमद हुसैन डीहर, कासिम नून, गफ़ार वट्टू, वजी कमर, रमेश कुमार, नुज़रत पठान, रियाज़ मज़ारी, शेर वसीर, राजा रियाज़, अफजल ढालडा ऐं ॿियनि खे शोकास नोटिस जारी कया विया। शोकास नोटिस में बाग़ी मेंबरनि खां वज़ाहत तलब कई वई। मेंबरनि खे हफ़्ते अंदर माफ़ी वठी गैर मशरू तौर पार्टी में वापस अचण जी मोहलत ॾिनी वई। 7 ॾींहनि ताईं जवाब न ॾींदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। PTI जे बाग़ी MNA राजा रियाज़ फवाद चौधरी जो राज फाश करे छॾियो। राजा रियाज़ इंकशाफ कयो आहे त वफ़ाकी वज़ीर
फवाद चौधरी पीटीआई छॾण चाहे थो। मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टी फवाद चौधरी के खणण नथा चाहिनि। राजा रियाज़ मूजिब फवाद चौधरी पाण खेसि चई चुको आहे त हू पीपुल्स पार्टी या मुस्लिम लीग नून सां संदसि बाबति ॻाल्हि करे। पीपुल्स पार्टी ब्यूरोक्रेसी का इमरान खान जो को भी हुकुम न मञण जो मुतालबो करे छॾियो। पीपुल्स पार्टी जी तर्जमान शाज़िया मरी चयो आहे त इमरान खान जो बतौर वज़ीर आज़म हर फ़ैसिलो ऐं हुकुम गैर कानूनी आहे। वज़ीर आज़म ऐं संदसि काबीना ख़त्म थी चुकी आहे। ब्यूरोक्रेसी इमरान खान जी हुकुमनि ते अमल न करे सिलेक्टेड वज़ीर आज़म वटि इक़्तिदार में रहण जो को भी कानूनी जवाज़ नाहे। इमरान खान जा पंहिंजा मेंबर भी उन ते बेएतमादी ज़ाहिर करे चुका आहिनि। इलेक्शन कमीशन चूंडुनि जे ज़ाब्ता इख़लाक़ की भञकड़ी ते इमरान खान ते ॾंड मड़ी छॾियो। डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर लोअर दीर हमीदुल्ला वज़ीर आज़म इमरान खान ते इलेक्शन ज़ाब्ता इख़लाक़ की भञकड़ी ते 50,000 रुपया ॾंड मड़ियो। फैसले में चयो वियो आहे त ज़ाब्ता इख़लाक़ की ॿीहर भञकड़ी ते मामलो इलेक्शन कमीशन के मोकिलियो वेंदो। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद खान, गवर्नर शाह फरमान, वफ़ाक़ी वज़ीरनि शाह महमूद कुरैशी, मुराद सईद, असद उमर ऐं परवेज़ खटक ते भी ॾंड मड़ियो वियो। नेपरा वज़ीर आज़म जी बिजली सस्ती करण वारे रिलीफ पैकेज की मंजूरी ॾींदे बिजली की क़ीमतुनि में 5 रुपया घटिताई करे छॾी। ज़रियनि मूजिब नेपरा जो फ़ैसिलो के इलेक्ट्रिक समेत सॼे मुल्क में बिजली तक़सीम कंदड़ कंपनियुनि ते लागू थींदो। वज़ीर आज़म रिलीफ पैकेज तहत 106 अरब रुपयनि जो ही रिलीफ मार्च, अप्रैल, मई ऐं जून जे बिलनि ते ॾिनो वेंदो। जैकबाबाद में जवाबदार घरू अणबणत तां ज़ाल के कत्ल करे छॾियो। ॻोठ अब्दुल हमीद जखरानी में जवाबदार ख़ालिद जखरानी सावराणे घर में दाख़िल थी ज़ाल के फायरिंग करे कत्ल करण बैदि फरार थी वियो। पुलिस ज़रियनि मूजिब नारी मुड़ुस खां कावड़ियल हुई ऐं 6 महीननि खां पेके में तरसियल हुई। मीरपुर बोर्डो भरसा बाहि लगन सबब 3 घर सड़ी रख थी विया। ओचितो बाहि लगन सबब बागड़ी बिरादरी के मानू जा घर सड़ी विया। घरन में पियल अल्लाह तला पिण सड़ी रख थी वियो। लखे रुपयन जो नुक़सान। मुतासिर सहायता जो मुतालबो करे छॾियो। गोसपुर भरसा 15 ॾींहं अॻु झेड़े जे ज़ख़्मी नौजवान अस्पताल में दम ॾेई छॾियो। सईद अहमद ओगाई कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम दणी हवाले करे छॾियो। पाकिस्तान से पुराना लागापा आहिनि। व्हाइट हाउस के तर्जमान जीन साकी चयो आहे त सिफारती ज़रियनि सां पाकिस्तान से लागापा जारी रखिया वेंदा। पाकिस्तान के वज़ीर आज़म इमरान खान पारां सदर बाइडन के फोन कॉल बाबत कंहिं भी दरख्वास्त बाबत तफ़सील परॾे ऑफिस वटि नाहिनि।
यूक्रेन में फौजी कार्रवाई के मामले ते रूस जो साथ दिनू त नतीजा भोगना पवंदा। अमरीकी सदर जो बाइडन चीनी सदर के खबरदार करे छो। चीन के सदर शी जिनपिंग आई अमरीकी सदर जो बाइडन में 2 कलाकन ताई वीडियो लिंक ते गाल्हियूं। जो बाइडन चो है त रूस जिया अमरीका चीन ते भी पाबंदियों लागू करे सके थो। चीनी सदर चो है त यूक्रेन बहरान जो असल कारण समझण लाइ अमरीका आई नेटो रूस से गाल्हियूं कन। सर्द जंग जे ज़हनियत तुर्क कई वने। रूस ते पाबंदियों लागू रहियूं त आलमी मईशत ते नुकसान पहुंचंदो। लाहौर ऑस्ट्रेलिया खिलाफ वनडे T20 इंटरनेशनल मैचों की मेजबानी कंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क्रिकेट ऑस्ट्रेलिया इत्तफाक राय से वेन्यू की तब्दीली जो ऐलान करे छो। PCB मूजिब लाहौर में 3 वनडे मैचों 29 मार्च 31 मार्च 2 अप्रैल ते खेडियो वेंदियूं। T20 इंटरनेशनल मैच 5 अप्रैल ते कज़ाफी स्टेडियम लाहौर में खेडी वेंदी। PCB मूजिब वनडे इंटरनेशनल मैचों मकामी वक्त मूजिब 3 वगे शुरू थींदियूं। T20 इंटरनेशनल मैच मकामी वक्त मूजिब रात 8:30 वगे शुरू थींदी।